नवंदरो वेझो स्कूल खां वापसि ॻोठ ईंदड़ 6 दर्जे जो शागिर्द सुज़ुकी जे टकर में फौत थी वियो। ॻोठ पंजूदेरो जे स्कूल मां ॻोठ सलाह जी बांड ईंदड़ शागिर्द नौमान अबड़ो सुज़ुकी जे टकर में फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि सुज़ुकी ड्राइवर खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। नवंदरो वेझो स्कूल खां वापसि ॻोठ ईंदड़ 6 दर्जे जो शागिर्द सुज़ुकी जे टकर में फौत थी वियो आहे। हादसे जा वधिक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ नवंदेरो जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहे हिन मां वटि? लाड़काणो बाईपास ते पंजूदेरो लाड़े वटे पंजूदेरो स्कूल मां वापसि सलाह जी वांड ॻोठ वेंदे 6हीं क्लास जो शागिर्द और 11 वरियनि जो मासूम नींगर नौमान अबड़ो जीअं ॻोठ वञी रहियो हो त साम्हूं ईंदड़ तेज़ रफ़्तार सुज़ुकी जो टकर लॻो, जंहिं करे हू शदीद ज़ख़्मी थी पियो। रोड ते बीठल माण्हुनि मासूम नींगर खे खणी नवंदेरो अस्पताल पहुचायो, जिते हू फौत थी वियो। अस्पताल में मौजूद ड्यूटीअ ते जेको डॉक्टर हुयो उन ॿुधायो त मासूम नींगर रस्ते में ई फौत थी वियो, जॾहिं त सुज़ुकीअ जो जेको ड्राइवर हो सो फरार थियण जी कोशिश करे रहियो हुयो, जंहिंखे इलाइक़े वासियुनि पकड़े नवंदेरो थाणे हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त मासूम नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारस ॻोठ सलाह जी वांड खणाए विया आहिनि। जी महिरबानी वधिक तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद सुमरो।